अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध कायनात यूट्यूब चैनल में सभिनी मान वारनि दोस्तनि खे हिकु भेरो ॿीहर भलीकार कयूं था। उम्मीद त अवां ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, सदा सलामत हूंदा। दोस्तों, असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध कायनात यूट्यूब चैनल ते अवां दोस्तनि जी दिलचस्पीअ ऐं मालूमात सां वास्तेदार मवाद आणियूं। तो अॼु जेको किसो अवां सभिनी दोस्तनि जे लाइ खणी आयो आहियां तो बि इंतिहाई दिलचस्प वाक़ियो आहे, किसो आहे। दोस्तों, अॼु जेको किसो अवां सभिनी दोस्तनि जे लाइ खणी आयो आहियां उहो आहे लोक किसनि मंझां, जंहिंमें हिकु गिदड़ ऐं मौलवीअ जी दुश्मनीअ जो सरपस्तो अहवालु आहे। पर किसो शुरू करण खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी जेके बि दोस्त नवां आया आहियो असांजे यूट्यूब चैनल ते, असांजे यूट्यूब चैनल सिंध कायनात खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे पिणु दॿायो। जेकॾहिं बेल आइकन खे अवां न दॿाईंदव त असांजे जेके बि वीडियोस हूंदियूं उन्हनि जो नोटिफिकेशन अवां ते पहुची न सघंदो। त जेकॾहिं तव्हां बेल आइकन खे दॿाईंदो त असांजूं जेके बि नयूं वीडियोस असां जेके पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदासीं उन्हनि जो नोटिफिकेशन सभ खां पहिरियां तव्हां ताईं पुॼंदो। अचो त शुरू कयूं था असां पंहिंजो अॼु जो किसो। दोस्तो, कहाणी खणंदड़ ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ो बादशाह हूंदो हुयो। बादशाह त मुंहिंजो अलाह साईं आहे, पर हिकु ज़मीन जी नंढड़ी टुकड़ीअ जो बादशाह हूंदो हुयो। उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो मवाली रहंदो हुयो। मवालीअ जे किरत ऐं मवालीअ जे कमकार जी तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त उहो छा कंदो आहे, उनजो जेको आहे सो कमकार कहिड़ो हूंदो आहे। तो पंहिंजी किरत यानी के रोज़ भंग पी ऐं शाम जो शहर ॾांहुं निकिरी पवंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं उहो मवाली पंहिंजे ॻोठ खां बादशाही तरफ़ वञी रहियो हुयो त वाट ते हिन कंहिं गिदड़ जूं दाऊं ॿुधियूं। आम तरह गिदड़ जेके दाऊं कंदा आहिनि, हे उन्हनि दाउनि खां मुख़्तलिफ़ दाऊं हुयूं। गिदड़ अहिड़ी तरह दाऊं करे रहियो हुयो ॼण को खेसि मारे रहियो हुजे या को वॾो ज़ख़्म खेसि जेको आहे सो रखियो हुजे ऐं उन रख़म जे सूर खां दाऊं कंदो हुजे। मवाली बि हुयो रहमदिल, हू बि मवाली रहमदिल हूंदा आहिनि, नाज़ुक दिलि हूंदा आहिनि। तो हिन बि जंहिं पासे रणूं ॿुधियूं उन पासे हलणु लॻो। थोरो अॻिते वञी ॾिसे त मार हे त हिकिड़ो गिदड़ दाऊं पियो थो करे। दोस्तो, कहाणियुनि में ॿुधंदा आहियूं त अॻे ज़माने में जानवर बि ॻाल्हाईंदा हुया। तो मवाली गिदड़ खां सुवाल कयो त अड़े गिदड़, छा थियो अथई जो हिन वक़्तु पियो दाहूं करीं? गिदड़ मवाली खे चयो, यार ॿियो त कुझु कोन थियो आहे, पर अॼु शिकार लाइ वञी रहियो हुअसि। हे भेण सां वॾो कंडो मुंहिंजे जेको आहे सो पेर में अटकी पियो आहे। हाणे आऊं नाज़ुक गिदड़ ऐं मड़ो गिदड़, तो हे कंडो मूंखां निकिरे नथो। इन जे लाइ आऊं पियो दाहूं कयां त मन केरु ॿुधे ऐं मुंहिंजी वाहुर करे। मवाली मां अॻे ई ॿुधाए चुको आहियां त रहमदिल हुयो। तो मवाली गिदड़ जो उहो कंडो कढियो। गिदड़ मवाली खे चयो त मवाली, तूं मूं ते अहसान कयो आहे, हाणे जॾहिं बि का ॾुखियाई पेश अचई त ॿेली मूंखे न विसारजां। जॾहिं बि का ॾुखियाई पेश अचई मूं ॾे हलियो अचिजांइ, तुंहिंजो हुकम खपे, ऐं तुंहिंजो हर कमु करण लाइ तयारु रहंदुसि। गिदड़ मवाली खे पंहिंजी पूरी एड्रेस ॾिनी, पंहिंजी पूरी लोकेशन ॿुधायईं त हिते मुंहिंजो ॻोठु आहे, हिते मुंहिंजो घरु आहे, हुते तूं ईंदे ऐं मुंहिंजो पुछां कंदे त सभई मुंहिंजो घरु ॿुधाईंदई। ऐं मशहूरु माण्हू आहियां, मशहूरु शिकारी आहियां। तो तुंहिंजो जेको बि कमुकार हूंदो उहो आऊं कंदुसि। साईं, उहो ॾींहुं मवाली वरी कॾहिं बि गिदड़ खे कोन ॾिठो। हिकिड़े ॾींहुं अचानक मवालीअ सां हिकिड़ो हादसो पेश आयो। थियो हीअं जो मवालीअ जी मेंह वियाई हुई। मवालीअ खे हुई हिकिड़ी मेंह, तो मवाली बि ॾाढो ख़ुशि थियो हुयो। साईं, मेंह वियाई, मेंह कयो पाॾो। पाॾो अञा 15-20 ॾींहंनि जो मस्तु थियो हुयो त हिकिड़े जेको आहे सो हिकिड़े दफ़े पाॾो ॻोठ मां मवालीअ जे घर मां ॿाहिरि निकिरी वियो। मवाली बि हुयो नशे में टुन, सो मवालीअ खे ख़बर ई कान पई त पाॾो मुंहिंजो काॾे वियो। ख़ुदा जो करणु ईअं थियो जो उहो पाॾो हिकिड़े मुल्ह जे घर में हलियो वियो हुयो। मुलनि जी ख़बर अथव त हूंदा आहिनि सभई न, पर घणा हूंदा आहिनि बेईमान। तो मुले छा कयो, हबच करे मवाली वीचारे जो उहो पाॾो ॿाण वटि घर में ॿधिजी वियो।
मवालीअ जा जॾहिं नशा टुटरा पाॾे जी वार कयाई ॻोठ में हुतां हुतां पुछियाई त आख़िर ख़बर पियसि त हुनजो पाॾो हिकिड़े मौलवी वठाए। मवाली वञी मौलवीअ वटि रसियो, मौलवीअ खे मिंतड़ी कयाई त ॿेली मौलवी हे पाॾो मुंहिंजो आहे, तूं अलाह जो नेक बानो आहीं, निमाज़ी आहीं, तहजद गुज़ार आहीं, पाॾो मुंहिंजो आहे, ईअं न कर, मुंहिंजो पाॾो मूंखे ॾे। मौलवी चयो ईअं कीअं थो थी सघे, पाॾो मुंहिंजो आहे, मुंहिंजो कल्ह ढगो वियामियो आहे, उन हे पाॾो ॾिनो आहे। मवाली बि हुयो सफ़ा चूतियो चरियो वीचारो, उन खे बि माना का ॻाल्हि सम्झ में ई न पे आई। पोइ मवाली छा कयो, ग़रीब हुयो, मौलवीअ तां पुॼी कोन सघियो, सो मवाली दां खणी वञी बादशाह वटि पुॻो। मवाली बादशाह खे सॼी सरबस्ती ॻाल्हि ॿुधाई ऐं बादशाह खे चयाईं त बादशाह मुंहिंजी मेह वियामी आहे, उन पाॾो ॾिनो हुयो, उहो पाॾो छुड़ी मौलवी जे घर जो आहे, हाणे मौलवी हे थो चए ऐं मुंहिंजे मेह वियामण जा शायदि हे आहिनि। मवालीअ खे उते गिदड़ बि यादि आयो। मवाली चयो इहो फिलाणो गिदड़ बि उन ॾींहुं मुंहिंजे घर हुयो जंहिं ॾींहुं मुंहिंजी मेह वियामी हुई। साईं बादशाह बि मौलवीअ खे घुरायो, मौलवी बि पंहिंजा कूड़ा कूड़ा हथ जा शायदि ठाहिया, चई बादशाह हे फिलाणे ॾींहं ते मुंहिंजो गाबो वियामियो हुयो ऐं उन ॾिनो हुयो पाॾो, हे मुंहिंजा शाहिद आहिनि। तो बादशाह हिननि ॿिन्हीअ खे तारीख़ ॾिनी त बाबा हिन फिलाणी तारीख़ ते तव्हां अचिजो ऐं पंहिंजा पंहिंजा शाहिद वठी अचिजो, पोइ ॻाल्हियूं ॿुधंदासीं, जिन जी ॻाल्हियुनि में वज़न हूंदो पाॾो थींदो उन जो, ऐं जिन जी ॻाल्हि में वज़न न हूंदो, जेको मुक़दमो हाराईंदो मतिलबु जेको फ़ैसिलो हाराईंदो, जेको फ़ैसिले में ॾोही थींदो उन खे फिलाणी फिलाणी सज़ा ॾिबी। अबा ॾींहं गुज़रण में देरि कान थींदी आहे, सो ॾींहं बि अची उहो वेझो पहुतो, बल्कि उहो ॾींहं बि अची पहुतो। मवाली बि संभरी धंभरी कयो जेको आहे सो झंग जो रुख, ऐं हेॾा मुलो बि बाबा सुबुह जो सवेरे पंहिंजा कूड़ा शायदि वठी अची बादशाह जे दरबार में हाज़ुर थियो। मवाली ते हाणे वरी वियो वञी गिदड़ खे ॻोल्हियईं, गिदड़ बि हाली अलाए किथे शिकार ते निकितलो, कलाक खनि गिदड़ जो इंतज़ारु कयईं, गिदड़ सां मिलियो। गिदड़ हिनखे चयो हाणे हीअं कर, तूं हल बादशाह वटि, बादशाह खे चओ त मुंहिंजो जेको शाहिद आहे उहो कंहिं कमु सां वियो आहे, बसि उहो अधु कलाक खनि में अची वेंदो। मवाली बि उन ॻाल्हि गिदड़ वारी ते अमल कयो, अची बादशाह खे चयईं त मुंहिंजो जेको शाहिद आहे उहो अधु कलाक खनि में अची वेंदो ऐं पोइ फ़ैसिलो शुरू कजो। अवा थियो बि ईअं, अञा अधु कलाक मस्तु गुज़रियो हो त गिदड़ बि हिकिड़े साइड खां ॾिसनि पिया त भॼंदो सहकंदो अची दरबार में पहुतो। गिदड़ अञा दरबार में पहुतो ई मस्तु त बादशाह गिदड़ खे हकुल कई, अरे गिदड़ एॾी देरि कबी आहे, हे मां को तव्हांजो नौकर आहियां जो हिते वेठो आहियां, मां तव्हांजा फ़ैसिला कयां थो ऐं तव्हां वरी एतिरी देरि था कयो। गिदड़ बादशाह सलामत खे पंहिंजा ॿई हथ यानी कि पंहिंजूं अॻियूं ॿई टंगूं ॿाहूं करे ॿधियूं त बादशाह सलामत मुंहिंजो ॾोह कने, अॼु दरिया खे लॻी हुई बाह, तो बादशाह सलामत दरिया खे लॻी हुई बाह, तो आऊं ऐं मुंहिंजे कबीले जा सभई गिदड़ असां सभिनी गॾिजी दरिया जी बाह पए विसामी, इन लाइ असांखे देरि थी वई। पाण इंसाफ़ कयो, जेकॾहिं पाणी सड़ी वञे हा त असांजा फ़सुल किथां थियनि हा, वण किथां थियनि हा, वण न थियनि हा, फ़सुल न थियनि हा त सभई बुख मरूं हा ऐं गर्मी मरूं हा। तो बादशाह हो अॻे ई गिदड़ ते कावड़ियल, छो जो गिदड़ देरि कई, बादशाह पंहिंजो डंडो पंहिंजी लकुड़ गिदड़ खे उछारे हईं कि कूड़ा भला दरिया खे बि कॾहिं बाह लॻी। गिदड़ बि हूंदा आहिनि ख़बर अथव चालाक, आड़ी काप सियाणा, तो गिदड़ बादशाह खे हथ वधी जेको आहे तो अर्ज़ु कयो, क़िबला जेकॾहिं दरिया खे बाह नथी लॻे, हा त बादशाह सलामत जेकॾहिं दरिया खे बाह नथी लॻी सघे त पोइ भला कॾहिं गाबन बि पाॾा ॾिना। हे मौलवी साहब अछीअ ॾाड़ीअ में तहजद गुज़ार निमाज़ी अछीअ ॾाड़ीअ में कूड़ थो हणे, भला कॾहिं पाॾनि बि फर ॾिना, कॾहिं माफ़ कजो कॾहिं जेको आहे सो ढगनि बि पाॾा ॾिना, या कॾहिं ढगा बि वियामिया। इते बादशाह जे बि दिलि में ॻाल्हि लॻी, बादशाह मवाली सभिनी जो दिमाग़ खुली, ॻाल्हि त सची थो करे, भला गाबा बि कॾहिं वियामिया ऐं उहो बि गाबे पाॾो ॾिनो आहे, मौलवी त वाक़ई में सोचंदो कूड़ो आहे। तो बादशाह फ़ैसिलो कयो त बाबा हाणे हीअं थींदो, मुलो मवालीअ खां माफ़ी वठंदो तॾहिं जी, ऐं मवालीअ खे पंहिंजो पाॾो ॾींदो, ऐं उन खां अलावा मवालीअ खे हेतिरा रुपया ॾंड बि ॾींदो। तो दोस्तो ईअं ई कूड़ जी हार थी ऐं सच जी फतह थी। मवालीअ गिदड़ जी चालाकीअ जे करे पंहिंजो जेको मुक़दमो हुयो उहो खटियो ऐं मुले खे शिकस्त ॾिनी। तो ही हुयो असांजे
अॼु जो किसो जेको असां लोक कहाणियुनि जे हिकु किताब मां खयो हुयो। ऐं सभिनी दोस्तनि खे अॼु जो लोक किसो कीअं लॻो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां इंसान आहियूं, थी सघे थो ॿुधाइण में के चुकूं बि थी हुजनि। जेके बि ग़लतियूं असां खां थियूं उहे तव्हां कमेंट सेक्शन में पॉइंट ऑफ करे सघो था। कमेंट सेक्शन में असांजूं ग़लतियूं पॉइंट आउट कजो ऐं जेकॾहिं तव्हांखे किसो वणियो त उन ई राय जो पिणु इज़हार कजो। ऐं सभिनी सॼणनि जूं महिरबानियूं ऐं हिकु भेरो ऐं सभिनी सॼणनि खे ॿीहर गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी जेके जेके असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो उहे असांजे यूट्यूब चैनल सिंध काइनात खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो पंहिंजे ॿियनि दोस्तनि खे, त जीअं उन्हनि खे बि अहिड़ियूं दिलचस्प वीडियो ॿुधण वटां मिलनि ऐं उन्हनि जो वक़्तु बि सुठो गुज़रे। असांजी कोशिशि हूंदी आहे अव्हां जे वक़्त खे सुठो गुज़ारणु, अव्हां खे एंटरटेनमेंट ॾियणु, अव्हां खे दिलचस्पी ॾियणु। तो असांखे उमेदु आहे त असां पंहिंजी इन्हनि कोशिशुनि में कामयाबु वेंदासीं ऐं अव्हां जे लाइ दिलचस्प खां दिलचस्प मवाद मुहैया करे सघंदासीं। तो मोकिलायूं था, मोकिलाणी कान्हे, जीअं लतीफ़ जीअं सिंध, मिली त मिलंदियासीं, न त घोरी जान जतन था।